वोट दियो असां के कोन, खटरायो मुल्लन के तहां कोन, बाकी हिसाब किताब मुल्ले जो अदा हिसाब किताब असां कोन ॾींदासीं। जिन के वोट ॾिना अथव उन्हनि खां वञी हिसाब किताब वठो। मां ठीकु कयो या तव्हांखे हिसाब ॾियण जो, या तहां मूंखे सिंध असेंबली में का सीट ॾिनी आहे छा? जमीयत उलमा इस्लाम जी सिंध असेंबली में हिकिड़ी सीट कोन्हे। जमीयत उलमा इस्लाम जी क़ौमी असेंबली में सिंध में हिकिड़ी सीट कोन्हे। जमीयत उलमा इस्लाम जी सेनेट में सिंध में हिकिड़ी सीट कोन्हे। जवाब मुल्ला ने छोड़िया मां जी जवाब, जिनके वोट ॾिना अथव उन्हनि खां वञी जवाब वठो न। उते परदा सड़न में वॾेरे सां ॻाल्हाए केरु, बाक़ी मुल्ले जे लाइ सभु तकड़ा। अब्दुल्ला ग़लत थो चवां? जेकॾहिं मौलवीअ मां उम्मीदूं वाबस कयूं आहिनि सिंध, त मां वचन ऐं वाइदो कयो हो ऐं वचन ऐं वाइदो दोहरायां थो त सिंधियो तव्हांजे अरमाननि ते पाणी फिरण न ॾींदुसि। हे कंधो कपाए सघां थो, दीन ऐं धरतीअ जी सौदेबाज़ी नथो करे सघां। 15 जनवरी ते तव्हां किताब ते एतमाद कयो, मुंहिंजनि दोस्तनि ऐं मुंहिंजनि नुमाइंदनि ते एतमाद कयो। 15 जनवरी ते किताब के खटायो। हितों जे यूनियन काउंसिल जे चेयरमैन के जेका पैसा मिलन था, मां वचन तो कया है मोबाइलियूं भरजन थियो। एड़ी ऑफर जिंदगी में के तहां के न ॾिनी हूंदी, न भोतार ॾिनी हूंदी, न पुरानी पार्टी वारे न नई पार्टी वारे। मां तहां के ऑफर तो ॾियां, हितां जमीयत उलमा इस्लाम के खटरायो, यूनियन काउंसिल असांजे हवाले करायो। मां हर साल हिन जगह ते जलसो मुनक़िद कराए सॼे साल जे $1 रुपए जो हिसाब खोरवा जी अवाम जे साम्हूं हिननि खां वठी था करी। मां जिम्मेदार आहियां, खोरवा वारो मां जिम्मेदार आहियां। तहां मुंहिंजनि दोस्तनि खे खटायो, साल में जेका पैसा मिलंदा, केड़ी नालीअ ते, केड़े रोड ते, केड़े रस्ते ते, केड़ी सफाई ते, केड़े बल्ब ऐं लाइट ते खर्च थिया, $1 रुपए जो हिसाब हिन जगह ते जलसो मुनक़िद करे स्टेज कायम करे हिननि खां $1 रुपए जो हिसाब तव्हांखे मां वठी ॾींदुसि। अहिड़ी ऑफर कॾहिं कंहिं ॾिनी अथव? ॿुधायो, ॻाल्हाए नथा बहुत थियव या वॾेरनि को? हाणे ई भाड़ जा तरायो, पोइ 15 तारीख़ छा कंदो? मुड़स माण्हू मूंखे ॿुधायो, अहिड़ी ऑफर कंहिं वॾेरे ॾिनी अथव? कंहिं भोतार ॾिनी अथव? कंहिं नवाब ॾिनी अथव? उहे त इलेक्शन में बीठा ई इन जे करे आहिनि त माल कमायूं। उहे त इलेक्शन में बीठा ई इन जे करे आहिनि त हाणे अल्टो आहे, पोइ करोला वठो, हाणे करोला है, पोइ लैंड क्रूज़र वठो, हाणे लैंड क्रूज़र आहे, पोइ हेलीकॉप्टर वठो। उहे त बीहनी इन जे करे था त तव्हांजे ऑयल ऐं गैस फील्ड मां मिलंदड़ पैसा खाओ। उहे त इलेक्शन में बीहनी इन जे करे था त तव्हांजे स्कूलनि, अस्पतालुनि, रोडनि, रस्तनि, नालनि, नालियुनि जा पैसा खाइनि। उहे त इलेक्शन में बीहनी इन जे करे था त तव्हांजूं नौजवाननि जूं नौकरियूं पैसनि ते खपाइनि। रब मोहम्मद जो कसम, असां इलेक्शन में इन जे करे था बीहो त इन्हनि जो बि मुक़ाबलो कयो त हिते ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन ऐं मज़दूरनि जी ख़िदमत कयो। मां जो मौलवी ॿियो काथे मिले या न मिले, मस्जिद में हर नमाज़ ते तव्हांखे मिलंदो। उते त मौलवीअ खे पकड़े सघो था न। ॿियो न तालीम मोहम्मद दुकान ते त हूंदो, दुकान खे ताला त कोन हणंदो। घर ॾिठल आहे। अलाह करे अहिड़ा तकड़ा हितों जे वॾेरनि जे लाइ बिछो। ऐं जेकॾहिं न वॾेरनि जे घरनि ते वञी बीहो आहे त उहे सिंध ईअं न लुटनि। हा, उन्हनि खे इहा कुवत सिंध बख़्शी आहे, उन्हनि खे इहा ताक़त सिंध बख़्शी आहे। अॼु फ़ैसिलो करणो पवंदो सिंध खे त असां सिंध में जिन असांखे लुटियो आहे, जिन फिरियो आहे, जिन ग़रीबनि जूं नौकरियूं पैसनि ते खपायूं आहिनि, जिन सिंध जा वसीला दानदारनि सां मेड़िया आहिनि, जिन सिंध जे वसीलनि ते धाड़ा हया आहिनि, असां उन्हनि जो एहतिसाब कंदासीं ऐं इंशाअल्लाह उन्हनि खां रुपए जो हिसाब बराबरि कंदासीं। अल्लाह जो कसम, इहो सभु कुझु मुमकिन आहे। इएं न आहे त इहो मुमकिन न आहे। उन जे लाइ हिम्मत खपे, कुव्वत खपे,
ताकत खपे ऐं उन जे लाइ हिकु दफ़ो मैदान ते निकिरी करे उन्हनि सां अखियूं अखियुनि में मिलाए करे उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो त असां हमेशह तव्हां ते एतमाद कयो आहे, लेकिन हिन दफ़े असां जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद कंदासीं। त पोइ मां खोरवा वारनि मां इहा उम्मीद रखां त 15 जनवरी ते तव्हांजो वोट तब्दीलीअ जे लाइ हूंदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त किताब जो निशान तब्दीलीअ जो निशान, किताब जो निशान तालीम जो निशान, किताब जो निशान तरक्कीअ जो निशान, किताब जो निशान गरीब मजदूर हारी मिस्कीन जो निशान, किताब जो निशान जहालत के मिटाइण जो निशान, किताब जो निशान ज़ालिम जाबिर जे ज़ोरावर तीरन के तोड़ जो निशान, किताब जो निशान अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निज़ाम जो निशान, किताब जो निशान हर ज़ालिम जाबिर आमिर लोटे लुटेरे से मुकाबले जो निशान, किताब जो निशान हर मजलूम जे हिमायत जो निशान, किताब जो निशान बिला तफरीक त केर देवबंदी है, केर बरेलवी है, केर शिया है, केर मुकल्लिद है, गैर मुकल्लिद है, केर हिंदू सिख मेघवाड़ है, मारवाड़ी है, बिला तफरीक पूरे सिंध जी अवाम जे खिदमत जो निशान किताब जो निशान है। तव्हां 15 तारीख़ किताब ते एतमाद कंदव? केड़ा केड़ा किताब ते एतमाद कंदा? घरनि में हलंदी अथव? जिन जी घरनि में हलंदी आहे उहे हथ हेठि कनि, जिन जी हलंदी आहे उहे हथ हेठि कनि, जिन जी न आहे हलंदी घरनि में हथ खणनि। सब खां पहिरियों मां थो खणा, रामा जी बि न आहे हलंदी, पर ज़ाल मुंहिंजे चवण ते वोट मुंहिंजूं ॿई मुंहिंजे चवण ते ॾींदियूं, अलाह जो कसम आहे। तव्हांजे चवण ते वोट ॾींदियूं आस्ते तो इंशाल्लाह चए, छोरा शक ॾेई आहे चंड्रा हले ज़ाल ते कोन थी, बाक़ी कावड़ मुलनि ते कढो ठही पिया आहियो मर्स माण्हू, जो पिंडीअ जो नालो कोन्हे उहे बि मुलनि ते कावड़ा वेठा आहिनि, जेका वॾेरनि जे लिफ़ाफ़नि ते था पलजनि उहे बि मुलनि ते कावड़ा वेठा आहिनि। हा सोट अबा घर में हलंदी अथव? कंहिंजूं कंहिंजूं मायूं ॿुधंदियूं आहिनि, हथ खणो त मां ॾिसां, भरियोनि पोइ वरी घर में हिक ॿिए जा माइट चेक कराइजो त हलंदी अथनि न हलंदी अथनि। अबा मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं ऐं न्याणियूं बि 15 जनवरी ते किताब ते एतमाद कंदियूं इंशाअल्लाह। त पोइ उम्मीदवार अॻियां अचनि, बाक़ी सभु हेठि लही वञो, उम्मीदवारनि खां अलावा सभु लही वञो या वेही रहो।